आहे हिते असांखे तक़रीबन 10 खां वठी 12 ॾींहं थी विया आहिनि। हुकूमत जे तरफ़ां को बि ताउन असांखे नथो थिए, न DC जो माण्हू आयो आहे, न MP को बि हुकूमत जो माण्हू न आयो आहे। असांखे हिकु अलाह जो आसरो ॿियो जाबर भाई जेके असांखे सुबुह जो बि मानी फरम करे थो, शाम जो बि मानी फरम करे थो, ऐं उन खां अलावा जेके ॿिया दोस्त अथसि असांखे पाणी ॾियनि था। उन खां अलावा अॼु रक्षो भरे आया मिनल वाटनि जो जेको हीअ दोस्त बीठो आहे साम्हूं, हिननि पाणी सभिनि खे नंढनि ॿारनि बचनि खे सभिनि खे ॾिनो आहे। ऐं ॿियो साईं रोशन हिते बिरामाणी आहे जेको उहो बि असां सां ताउन करे थो। कॉलोनी मां जेके बि संगत दोस्त उन्हनि खां जेतिरो बि थी सघे थो असां सां ताउन करनि था। असांजी तरफ़ हुकूमत खां कोई बि असांजी वाहिर न कई वई आहे। असां बसि अलाह जे आसिरे ई दोस्त असांजा ताउन करनि था। सभिनि खां वधीक असां सलाम पेश कयूं था जाबिर भैया खे जेको राति ॾींहुं असां सां कठे आहे। असांजे बचड़ा बुख मरनि पिया, अची उन्हनि हथु पंहिंजो बचड़नि जे मथां रखियो आहे। सुबुह जो बि मानी ॾींदो आहे, राति जो बि मानी ॾींदो आहे। सभिनि खां वधीक मां थोरो थो आहियां, शुक्रगुज़ार आहियां जाबिर भैया जो।